الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره سبحان الله ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحبه مجيد ماهک آیت سگوری اما پیاری جماعت جیادو گناہگار تلاوت کیا جے بارے میں انشاءاللہ العزیز تواجے آڈو چند گزارشن پیش کرنے جیلا حاضر چھو آیا مکھے دعا کہو تو اللہ تبارک و تعالی جل جلالہ و منوارہ شان پانجے پیارے حبیب کریم صلی اللہ علیہ وسلم جے طفیل حق کئی سچ بیان کرنے جی توفیق عطا فرمائے تواں جے لائے اساں جے لائے سبنی جے لائے دعا کرو مجھے لائے بھی دعا کرو اللہ تبارک و تعالی تواں اساں سبنی کے شان حق کئی سچ بدھی انتے عمل جی بھی توفیق عطا فرمائے قرآن کریم جی آیت کریمہ جو ترجمو اول طرح جے آڈو ماں پیش کندس ان جی تشریح جیکا اللہ سہی مکھا چورائی سا تواں جے آڈو پیش کرنے جی کوشش کندس ہی اجو کو جلسو اساں جے محترم مکرم فقیر پانجے والد صاحب کے
ईसाले सवाब करण जे नियत सां मुनाक़िद कयो। ज़ाहिर में त इहो ई मक़सद हूंदो आहे त ख़ैरात ऐं ईसाले सवाब, पर उन्हीअ जे ज़िमन में उन्हीअ जे बहाने सां ॿियूं बि काफ़ी सारियूं असां तव्हांजे लाइ भलायूं हूंदियूं आहिनि। अल्लाह ताला जे कलाम पाक जूं बरकतूं, अल्लाह पाक जे कलाम पाक जा फयूज़ व बरकात, सोने हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहादीस मुबारका जूं बरकतूं, दीन ऐं दुनिया जा मसाइल काफ़ी सारा इन ज़िमन में हल थी वेंदा आहिनि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो शल तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। हाणे सभ खां पहिरियां तव्हां आयत करीमा जे तर्जुमे शरीफ़ ते गौर कजो। अल्लाह ताला छा थो फरमाए, इन्ही खे तव्हां सम्झी वरितो त तव्हांजो सॼो हिते अचण वेहण इंशा अल्लाह ताला सजाए थी। मां तव्हांखे क़ुरान शरीफ़ जी आयत जी माना अर्ज़ कंदुसि। इन खां अॻु में तव्हांखे अपील कबी त मोहब्बत सां माशाअल्लाह तमामु घणे तादाद में गॾु थिया आहियो। एतिरा जेतिरा घणा आहियो ओॾे वॾे आवाज़ में मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ो त तव्हांखे क़ुरान ॿुधाईंदो। मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमर वालो पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, वल इख़वानिना الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم. الذين جاءوا من بعدهم سبحان الله. अल्लाह सही ॿिनि जमातुनि जो ज़िक्र थो फरमाए। घणियूं जमातूं अदा? कहिड़ियूं? पहिरीं पहिरीं उहा जमात जेका हिन दुनिया मां हली वई आहे, दुनिया खे तर्क करे, दुनिया खे छॾे, पंहिंजे ज़िंदगीअ जा ॾिहाड़ा पूरा करे अल्लाह तबारक व तआला जो अमर मञे, असांखां तव्हांखां अलविदा करे जुदा थी अॻे जहान ॾे हॼाया। कंहिंजो भाउ गुज़ारे वियो हूंदो, कंहिंजो पीउ गुज़ारे वियो हूंदो, कंहिंजो दोस्त गुज़ारे वियो हूंदो, कंहिंजो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मिट माइट को गुज़ारे वियो हूंदो। इहो अल्लाह पाक जे कुदरत जो निज़ाम आहे। हिकिड़ा पिया अचनि, ॿिया पिया वञनि, कुल्लु मन अलैहा फ़ान। हर शइ खे फना आहे, जेकॾहिं बाक़ी रहंदी त मुंहिंजे अल्लाह पाक जी ज़ात बाक़ी रहण वारी आहे। हिकिड़ा माण्हू जेके दुनिया मां लॾे विया, अल्लाह ताला फरमाए थो हिकिड़ी उहा जमात आहे वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम, ऐं ॿी उहा जमात आहे जेका उन्हनि गुज़री वियलनि खां बाद में दुनिया में आई आहे, यानी मौजूद आहे। हिकिड़ा हलिया विया, ॿिया वेठा आहियूं। हाणे जेके वेठा आहिनि, अल्लाह ताला फरमाए थो यक़ूलून, जेके मौजूद आहिनि से चवनि था रब्बना इग़फिर लना वलिइख़वानिना الذين سبقونا بالإيمان। ऐ मुंहिंजा मौला असांखे बि माफ़ फरमा, ऐं असांजे उन्हनि भाउरनि खे बि माफ़ फरमा जेके हिन दुनिया मां ईमान सां लाॾाणो करे अॻे जहान ॾे हलिया विया। यानी हू पंहिंजे लाइ बि दुआ घुरंदा आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि जे लाइ बि दुआ घुरंदा आहिनि जेके हिन दुनिया मां छॾे विया आहिनि। अव्वल पाण खे यादि कंदा आहिनि, उन खां बाद में गुज़री वियलनि जे लाइ दुआ घुरंदा आहिनि। हदीस पाक में ईंदो आहे, मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त दुआ अल्लाह खां घुरंदा कयो, पंहिंजे लाइ ज़रूर घुरंदा कयो, पर पाण सां गॾोगॾु ॿियनि खे बि तव्हां शरीक कंदा कयो। छाजे करे अल्लाह ताला खे उहा दुआ वधीक वणंदी आहे जंहिंमें ॿियनि खे बि भाईवार कयो वञे। पंहिंजे लाइ त सभु को घुरे,
पर पाण सां गॾु ॿियनि जे लाइ बि घुरिजे। पोइ जेको पाण सां गॾु ॿियनि जे लाइ बि घुरंदो आहे, अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वारो उन दुआ खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाईंदो। हिन आयत सगोरी में अल्लाह साईं उन्हनि माण्हुनि जी तारीफ़ थो करे मक़ाम मदह में। हिन आयत करीमा जे अंदरि उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला साराहे थो जेके पंहिंजे लाइ बि दुआ घुरंदा आहिनि ऐं पंहिंजे गुज़री वियल बाननि भाइरनि मिटनि माइटनि अबे अमा अज़ीज़नि क़रीबनि लाइ बि दुआ घुरंदा आऊं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि माशा अल्लाह तव्हां आलिमनि सां सोहबत करण वारा, फ़क़ीरनि सां सोहबत करण वारा, उलमा जा ख़िताब ॿुधण वारा, निस्बतुनि वारा आहियो। ये ॻाल्हि तमामु आसान आहे, ॾुखी न आहे, पर आऊं तव्हां खां रुॻो तसल्ली करणो थो चाहियां। अव्हां जो छा ख़्यालु आहे? अव्हां मूंखे वर्दी ॾिजो त अल्लाह तबारक व तआला छा कंहिं अहिड़े कम खे साराहींदो जेको बेकार हुजे? अल्लाह ताला हमेशा उन्ही कम जी तारीफ़ फरमाईंदो आहे जेको कम वारो हूंदो आहे, बेकार न हूंदो आहे। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, अल्लाह तबारक व तआला कॾहिं बि अहिड़े कम खे कोन बयानु कंदो जंहिंमें फ़ाइदो ई न हुजे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वारो पंहिंजे क़ुरान मजीद में अहिड़े कम जी तारीफ़ कंदो आहे जंहिंमें फ़ाइदो ई फ़ाइदो हूंदो आहे। टी ॻाल्हि, अल्लाह ताला जल जलालहू अमन वारो पंहिंजे कलाम पाक में उन्ही कम जी तारीफ़ कंदो आहे जेको जाइज़ हूंदो आहे। नाजायज़ कम खे अल्लाह ताला कॾहिं बि पसंदि कोन फरमाईंदो आहे। तारीफ़ त ठहियो पर रब करीम पसंदि ई कोन कंदो आहे। फ़ाइदे वारो कम हुजे, कारगर कम हुजे, नाजायज़ कम न हुजे बल्कि जायज़ हुजे, उन्ही खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम पाक में साराहे थो। अल्लाह ताला फरमाए तो वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। जेके जहान छॾे विया उन्हनि खां बाद में जेके आया उन्हनि जे लाइ दुआ घुरंदा या अल्लाह असांखे माफ़ फरमाए, असांजे भाउरनि खे बि माफ़ फरमाए। अल्लाह ताला पंहिंजे कलाम में फरमाए थो पियो उन दुआ घुरण वारनि जी मां क़ुरान करीम में क़यामत ताईं तारीफ़ लिखी थो छॾियां। जेसी ताईं ही जहान हूंदो, जेसी ताईं क़यामत काइम थींदी, एसी ताईं अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वारो हुजे इन आयत करीमा जी तिलावत थींदी रहंदी जंहिंमें अल्लाह तबारक व तआला मक़ाम मदह में उन्हनि माण्हुनि जी तारीफ़ फरमाई आहे जेके माण्हू अल्लाह पाक खां दुआऊं घुरंदा आहिनि। रुॻो पंहिंजे लाइ न बल्कि पंहिंजे गुज़री वियल माइटनि जे लाइ बि दुआ घुरंदा आहिनि, अज़ीज़नि क़रीबनि जे लाइ बि दुआ घुरंदा आहिनि। इन मां मालूम इहो थियो असांखे नतीजो निकिरे त जेकॾहिं जहिड़ो माण्हू कंहिं मुए माण्हूअ जे लाइ दुआ घुरंदो आहे, हिकु त इहा जाइज़ बि आहे, ॿियो इन में फ़ाइदो बि आहे। हिकु त जाइज़ आहे, चओ छा आहे? नाजाइज़ हुजे हा त ख़ुदा बयान ई कोन करे। नंबर ॿ बेफ़ाइदी हुजे हा त बि ख़ुदा बयान कोन फरमाए हा। हिकु त जाइज़ बि आहे, ॿिए नंबर में फ़ाइदो बि आहे, तॾहिं त अल्लाह ताला क़ुरान में बयान थो फरमाए। तूं ज़िंदा तूं जहिड़ो आहे, घर में वेठो आहे, उदाक में वेठो आहे, बनी ते आहे, दुकान ते आहे, मस्जिद में आहे, किथे बि आहे, तोखे को पंहिंजो अज़ीज़ को दोस्त यादि अची वञे ऐं उन जे लाइ चार कुल कलाम पढ़ी अल्लाह पाक जे दरबार में उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरंदो आहे। रब ताला फरमाए थो हिकिड़े पासे तूं तारीफ़ जोॻो आहे त ॿिए पासे तुंहिंजी दुआ मां हुनखे फ़ाइदो।
असां अहले सुन्नत वल जमात जो इहो ई त अक़ीदो आहे न। असीं दुआऊं घुरंदा आहियूं, ख़ैर ख़ैरातूं कंदा आहियूं, मग़फ़रत जे लाइ हथरा खणंदा आहियूं। असांजो कमु आहे घुरणु ॾियण वारो त ॾात कुल पढ़ो, कलाम पढ़ो, कहिड़ो फ़ाइदो तुंहिंजो थींदो। मां तो चवां इहो बेसमझी ऐं जिहालत जी ॻाल्हि आहे। हुनजो जेको बि अमल आहे उहो ॼाणे त अलाह तबारक व तआला ॼाणे, पर तो वारो नेकी जो अमल ज़ाया कोन थो थिए पियो। فمن يعمل مثقال ذرة خيرا يره ومن يعمل مثقال ذرة شرا يره। जेकॾहिं को ज़र्रे जेतिरी नेकी कंदो आहे उन जो बि हुनखे बदिलो ॾेखारियो ई मिलियो वेंदो आहे, ऐं जेकॾहिं का बुराई कंदो आहे त हुनखे हुनजो बदिलो मिलंदो आहे। जेकॾहिं को तूं नेकीअ जो अमल करी थो, का दुआ घुरी थो, अलाह पाक खे बाॾाए अर्ज़ करी थो, रब ताला फरमाईंदो आहे उदऊनी अस्तजिब लकुम, ऐं मुंहिंजा माना मां तोसां वाइदो थो कयां त घुरणु तुंहिंजो कमु आहे त क़बूल करणु मुंहिंजो कमु आहे। उदऊनी मूंखां घुर त सही, मुंहिंजे दरबार में दुआ त कर, चओ त सही, दुआ कंदे अर्ज़ कंदे मां तुंहिंजो क़बूल फरमाईंदुसि। करे इहो सुवाल ई ग़लति आहे। असीं पाण त ज़िंदगी में वीचारे फलाणे गुलण खां कुझु कोन कयो हो, हाणे पोयां खणी ख़तमनि ते ज़ोर ॾिना था तो दुरूद कुल कलाम था पढ़ो, कहिड़ो फ़ाइदो न फ़ाइदो आहे। तोखे नथो सम्झ में अचे तुंहिंजी ॻाल्हि आहे, आओ त मां तोखे मदीने वारे साईं जी हदीस ॿुधायां। सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मुतगम्मिस यंतज़िर दावतन तलहक़ुहु मिन अबिन औ उम्मिन औ सिद्दीकिन। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त मल मय्यत फिल क़ब्र इल्ला कल गरीकिल मुतगम्मिस। मरण वारो माण्हू जेको मरी वेंदो आहे ऐं जॾहिं क़ब्र में वेंदो आहे त क़ब्र में वञण खां बाद में उन्हीअ जो हाल उन्हीअ माण्हू वांगुरु दरिया में कंहिं खॾ में कंहिं तलाव में अणतारू माण्हू वञी किरे कल गरीकिल मुतगम्मिस। उहो ॿुॾंदड़ फरियाद कंदो आहे, बचायो बचायो, हथ हणंदो आहे, मथे टप ॾींदी लुढ़ंदी वेंदी आहे त उनखे हथ हणंदो आहे त मन बची पियो आहे। तारू त तरी वेंदो, पर अणतारू छा कंदो, फरियादूं कंदो, मूंखे बचायो, बुॾा थो मरां थो। पोइ जेकॾहिं को पहुची वियो हुनखे कढियईं, तारू आहे अंदरि लंघे हुनखे छिके आयो, या को हुनखे रसो उछले ॾिनई, हथ विझई कढी विधईं का बची वेंदो, जे न त हो पियो फरियादूं कंदो, दाहूं कंदो। मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि इंसान वीचारो जॾहिं क़ब्र में वेंदो आहे न त क़ब्र में वञण खां बाद में उन शइ न पुॼंदी आहे। क़ब्र जे अंदरि मुंहिंजा दोस्त पुट ॿाहिरि बीठा हुआ,
दोस्त जेके तोखां जान घोरींदा हुआसीं तोखां जुदा थिया हुआ। मिट माइट यार विसारींदा, मिट माइट यार विसारींदा, मरी वेंदे तूं न निहारींदा, मिट माइट यार। गलत हो जाए केर भी तो जो मुदा बाहर कान हलदी मद तुझे लाश से मुजादा दर तई दी वरी पुटई भायर ब तोसा कबर तई गजींदा मन मिट्टी जा वारे केर भी तोसा मुजादा पूर्ण का 5 मिनट भी कोन वेहंदो कबर ते मुजादा मिट्टी वराए जी वापस मुझे हबीब करीम फरमाता कल गरीकिल मुतगव्विसे ओ बुढ़ दे माण्हू वांगुरु फरियादूं कंदो आ बचायो 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 दरिया हमारे के बचायो पानी जे अंदर बुढ़ पर कब्र जो मामलो तमाम ॾुखियो आहे। मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम खां सहाबा किराम रसूल अल्लाह फरियादूं कंदो आहे त छाजूं कंदो आहे पाण फरमाइनि था यंतज़िर दावतन खां बाद में उहो तव्हां जेरनि माण्हुनि जे दुआउनि जो इंतज़ार कंदो आहे। इंतज़ार कंदो आहे दुआऊं पूरे आया हो उनके मुकाम के हवाले करे कंदो आहे। दुआऊं तव्हां मुंहिंजे लाइ घुरो जीअं बुढ़ ते माण्हू खे सहारो मिली पवे। मरी वञण वारो माण्हू क़ब्र में जॾहिं वेंदो आहे त उनखे क़ब्र जी सख़्ती हूंदो आहे दुआ हुन जा बेड़ा पार करे छॾींदी आहे। तलहक़ुहु मिन अबिन औ उम्मिन औ सिद्दीक़िन दुआ हुन जे लाइ पीउ छो न करे पीउ वटां हुनखे दुआ पहुचे या हुनखे कंहिं पुट वटां या अज़ीज़न वटां या दोस्तनि वटां कहीं अजीबी दुआ हुजे इहा लाइ पुट लाइ पीउ दुआ घुरे पीउ लाइ पुट दुआ घुरे न न अल्लाह ताला फरमाए थो मरीज़ जे लाइ केर बि दुआ घुरंदो आहे मां उनजी दुआ क़बूल करे मरण वारे खे बचाए छॾींदो आहियां। असांजो ख़र्च केतिरो आहे दुआ हुई ॻाल्हायो सुभान अल्लाह छा ख़र्च आयो अल्लाह चओ दुआ हुई से ऐं हू शख़्स जेको क़ब्र जे अंदरि सख़्ती में अज़ाब जे अंदरि हो ऐं उहो जेकॾहिं असांजे रुॻो हथनि न खणण सां अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे वाइदे सां बची पियो त केॾो न हुनखे फ़ाइदो थी पियो। इहा ई त चङाई करे सघिजे थी। दुनिया में तो पीउ जी ख़िदमत न कई माउ जी ख़िदमत न कई दुनिया में माउ ऐं पीउ खे तो रंजायो ॾुखायो उन्हनि जे दुआऊं तो न खटियूं पर हाणे मरण खां पोइ बि अल्लाह ताला तुंहिंजे लाइ दर बंदि कोन थो करे। ख़ुदा ताला फरमाए थो अॼु बि तुंहिंजे लाइ दर खुलियो पियो। हिकिड़ी मदीने वारे साईं जी हदीस मूंखे यादि थी अचे तोखे ॿुधायां। मुंहिंजे आका व मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे त जेकॾहिं कंहिं इंसान खां मां रंज थी पवन ऐं हो रंज जे हालत में मरी वञनि पुटु राज़ी न करे सघियो आहे मां बि रंज थी मरी वई पीउ बि रंज थी मरी वियो ॿई क़ब्र ॾे हलिया विया ज़िंदगीअ में पुट खे मौक़ो कोन मिलियो त माउ ऐं पीउ खे राज़ी करे हुज़ूर से फरमाइनि था वरी बि अलाह जी रहमत कुशादी आहे हफ़्ते में हिकिड़े ॾिहाड़े या ख़मीस जे ॾिहाड़े या छंछर जे ॾिहाड़े उहो शख़्स जंहिं माउ पीउ खे रंजायो आहे हफ़्ते में हर हफ़्ते रोज़ानो या छंछर या ख़मीस मां पीउ जी क़ब्र ते वञे त पोते बफिल अबरार उन्ही जो अल्लाह नेकनि में नालो रखी छॾींदो। साहबा किराम पुछनि था या रसूल अल्लाह रुॻो हुन जो नेकनि में नालो लिखबो या ॿियो बि को फ़ाइदो आहे?
जेकॾहिं में बि नालो लिख पुछ त हुन जा माउ पीउ जेके रंज हासे हुन ते राज़ी थी घणा क़िस्म पहिरियों फ़ाइदो मूं तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कयो मरी वञण वारो माण्हू जेकॾहिं गुनहगार हूंदो बदकार हूंदो ॾोही हूंदो ख़तादार हूंदो हुनजी का ख़ताई ग़लती हूंदी पाण सां गुनाहनि जा अंबार खणी वियो हूंदो त तुंहिंजी दुआ जे सदके अल्लाह तबारक व तआला उन जा गुनाह माफ़ फरमाईंदो आहे हिकिड़ो फ़ाइदो हुयो पर भला जेकॾहिं जेको पाण ई नेक आहे पाण ई सालिह आहे हुन सारी ज़िंदगी पंहिंजे रब खे रिझायो आहे हुन पंहिंजे गुनाहनि जो दफ़्तर धोई रोई रोई रब कई मक़ाम माफ़ियूं वठी बिना ॾोह जे जन्नत जे हवाले क़ब्र जे हवाले थी वियो आहे उन जे लाइ तूं जेकॾहिं दुआ घुरंदे उन जे लाइ ख़तम कढंदे उनखे तूं कुल बख़्शींदे उन जे रूह खे ई साले सवाब कंदे हू त अॻे ई तुंहिंजी दुआ मां उनखे कहिड़ो फ़ाइदो मुंहिंजे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ाइदो ॿिनि क़िस्मनि जो आहे गुनहगार लाइ दुआ घुरंदे हुन जा गुनाह बख़्शिजी वेंदा पर जेकॾहिं कंहिं सालिह बाने जे लाइ दुआ घुरंदे त हुन जा दर्जा बुलंद थी वेंदा उन जे दर्जात में इज़ाफ़ो थी वेंदो उन जे दर्जनि में बुलंदी थी वेंदी हू अल्लाह पाक जल जलालहु व मनवालहु उन जे अमलनि मुताबिक़ जेको हुनखे दर्जो अता फरमायो हूंदो उहो दर्जो त हुन जो इस्तिहक़ाक़ आहे उन जो हक़ आहे उनखे मिली पर जेके तो दुआऊं घुरियूं जेके तो ख़त्म ॾिना जेके तो हुननि जे लाइ इस्तग़फ़ार पढ़िया वरी बाने जा दर्जा बुलंद करे छॾींदो हुजूर सही जे इन हदीस जा आख़िरी अल्फाज़ आहिनि पाण करीम फरमाइनि था तो बानो ख़ुद ब ख़ुद अल्लाह पाक जी दरबार में अर्ज़ कंदो आहे या इलाहल आलमीन मूं दुनिया में जेका नेकी कई हुई उन्ही नेकीअ जो बदिलो नेकीअ जो सिलो नेकीअ जो एवज़ उहो त मूंखे वञण सां क़ब्र में मिली वियो हे वेठे वेठे हफ़्ते खां पोइ 15 ॾींहंनि खां पोइ महीने खां पोइ साल खां पोइ मुंहिंजी दर्जात में नमाज़ पढ़ी न रोज़ो न हज न ज़कात छो त क़ब्र में इबादत आहे ई कान इबादत थींदी आहे ज़िंदगी में मौला मूं त ज़िंदगी में जो कुझु कयो उन जो एवज़ मूंखे मरण सां क़ब्र में हिकिड़ो दर्जो ॿियो दर्जो टियों दर्जो मिली वियो जंहिंजो मां लाइक़ हुयुसि हे साल 6 महीने खां पोइ मुंहिंजा दर्जा वञनि था वधंदा वञनि बुलंद थींदा इहो छाजे सम्झो था न अल्लाह ताला उनखे इरशाद फरमाईंदो बि इस्तिग़फ़ारिक व अहबाबिक ओ मुंहिंजा बांधा एवज़ में जेको दर्जो मूं तोखे ॾिनो हो उहो तुंहिंजो हक़ हो पर जेका वेठे वेठे तुंहिंजी तरक़ी थी आहे दर्जात में बुलंदी थी आहे थी वेंदा मां थो चवां त मुंहिंजे महबूब इस्तग़फ़ार घुरण जे करे माफ़ी घुरण जे करे तुंहिंजे लाइ दुआ घुरण जे करे मां रब करीम तुंहिंजा दर्जात त उन मथां तुंहिंजी माउ खे सवाब वरी अर्ज़ कई क़िबला मूंखे अल्लाह ताला गंज ॾिनो आहे गंज मूंखे अहिड़ो कमु ॾिसियो जो उहो कयां मां भक्त करे सघां थो नेकी थोरी हुजे त बि अल्लाह वटि क़बूल आहे घणी हुजे त बि अल्लाह खे क़बूल पवंदी आहे पर अल्लाह तबारक व तआला उन नेकीअ खे वधीक पसंदि फरमाईंदो आहे जेका नेकी हमेशह पई थींदी रहे जंहिं नेकीअ में तमामु अहब्बुल अअमाल इलल्लाह अमलनि में भलो अमल अल्लाह वटि हो आहे जो अतवमुहा उन्ही अमल
दाइमी हुजे, हमेशा हुजे, ड्रिगो हुजे, हमेशा पियो हलंदो रहे, जंहिंमें इनक़ता न हुजे, जंहिंमें तसलसल हुजे। ऐं मुंहिंजा प्यारा सहाबी, मां तोखे सलाह ॾींदुसि, अहिड़ो कमु कर जेको हमेशा हमेशा 30 साल सवाब तौर तुंहिंजी माउ खे पहुचंदो रहे। क़िबला मूंखे वज़ाहत करे ॿुधायो न, मां तॾहिं त पुछो छा कयां? पाण फरमाईंदा ॻाल्हि ॿुध, मदीने में पाणीअ जी किल्लत आहे, मां तोखे सलाह ॾींदुसि त मदीने शरीफ़ में माउ जी नियत को खूह अमर जी नियत खूह सही को छा थींदो? पाण फरमाईंदा मां मोहम्मद शाहिद आहियां, जेसीं ते खूह हूंदो तुंहिंजी माउ खे सवाब मिलंदो। फ़कीर साहब महीने महीने में हर चोरी मल्हाईंदो आहे, 12 महीने वरी वॾा वॾा आलिम में खूह खणायो, जंहिंमहिल खूह तयार थियो, खूह जो पाणी मुबारक पाण बि पीतई, माण्हुनि जे लाइ वक़फ़ बि फरमायई, ऐं उन खूह जे मथां नालो रखियई साद। अॼु खां पोइ हिन खूह जो नालो आहे साद जे माउ जो खूह। कंहिंजी माउ जो खूह? दौर कंहिंजो आहे जो रसूलुल्लाह जो, कंहिंजो दौर जो असहाबी। इल्म जेको शिरक खां पाक आहे, बिदअत खां पाक आहे, हराम कम खां पाक आहे, उहो तूं चवे हाज़ा ले उम्मे साद, हे खूह अथव साद जे माउ जो। रसूलुल्लाह खे ॿुधायई, पाण फरमाईंदा साद लबैक या रसूलल्लाह, ॿुधी छॾ मुहम्मदी ज़ुबान सां, जेसीं ताईं इहो खूह हूंदो तुंहिंजी माउ खे सवाब मिलंदो रहंदो। इन मञा हिकिड़ो मसइलो ज़ाबित थियो, कहिड़ो त जेकॾहिं का बि ईसाले सवाब वारी शइ हुजे त उन जे मथां मैयत जो नालो रखण बि जाइज़ आहे। खूह हक़ीक़त में हुयो अलाह जे नाले, चओ कंहिंजे नाले हो? नियत कंहिंजे हो? साद जी माउ जे नाले। पर नालो कंहिंजो रखी? अलाह जो त नालो नियत में हुयो, साद जी माउ जो खूह आहे। तूं जेकॾहिं न को बकरो चवी ते कुहंदुसि, यारी शरीफ़ ते कुहंदुसि, बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर करे ज़िबह कंदुसि, ऐं उन बकरे खे ख़ैरात करे माण्हुनि खे खाराईंदुसि, उन जो सवाब पीरान पीर जे रूह खे बख़्शींदुसि। पर ज़ाहिर में नालो रखी छॾी पीरान पीर जो बकर, त हराम कोन्हे, इहा साद साईं जी सुन्नत आहे। हे जेके चवंदा तव्हां चवंदा पीरान पीर जो बकर अलाह, अड़े हराम थी वियो आहे बाबा पीरान पीर जो बकर थिए। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, सुन्निया जंहिंमहिल कोहो मुंहुं हुजेसि काबे ॾे, छुरी हुजे साॼे हथ में, बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर करे कुहजा, अल्लाह जे ज़ात खे हाज़िर नाज़िर समझी चवां थो तुंहिंजे लाइ हलाल आहे। वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह, उहा शइ बि हराम आहे जेका गैरुल्लाह जे नाले ते कंदा आहियो। मुंहिंजा दोस्तो जॾहिं बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चयो वेंदो आहे, उन टाइम ते गैरुल्लाह जो नालो छो ईंदो न को? छो त सभिनी तफ़सीरनि लिखियो आहे त वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह, उहा शइ हराम आहे जेका गैरुल्लाह जे नाले ते ज़िबह करण वारे टाइम ते हुन जे मथां अल्लाह खां सवा ॿिए जो नालो वरितो वञे। पर जेकॾहिं अल्लाह जो नालो अॻ में ग़रीब माण्हू हालत रन नालो अब आहे न सही, उहे सभई बकरियूं जेके तव्हांजे ॻोल्हिया न हूंदो, भाई फलाणे जी बकरी आहे, फलाणे जी मेह आहे, फलाणे जो उठ आहे, फलाणे जी सेके जा गऊ आहे, फलाणे जी से छेली आहे, नालो ज़रूर त कंहिंजो हूंदो या हूंदो ई कोन। पोइ माना तव्हांजी माना तव्हांजो नालो पियो त हिलाल, पीरान पीर जो पियो त हराम, तव्हां पीरान पीर खां मथे हुया, तव्हांजो नालो हुजे, अॻ में भिटाई जो नालो हुजे, कलंदर जो
मखदूम जो नालो हुजे, कंहिंजो बि नालो हुजे, पीर जो नाले कर, ॾाॾे जे नाले कर, फलाणे खे ईसाले सवाब कोन, इंशाअल्लाह ताला हलाल ही हलाल। ये खल्क खुदा के गुमराह पिया कनि, खुदा जे खल्क के गुमराह पिया कनि, माण्हुनि खे रस्ते खां छेड़नि पिया। अहले सुन्नत अल जमात कुफ्र खां पाक, अहले सुन्नत जमात शिरक खां पाक, अहले सुन्नत जमात बिदअत खां पाक। असांजो तरीक़ो न बिदअत वारो आहे, असांजो तरीक़ो वारो आहे, जो तरीक़ो न कुफ्र वारो आहे, छो त मदीने वारे साईं फरमाए छॾियो आहे वल्लाह अलैकुम शिरक वला कुफ्र। मदीने वारे मीर जी अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था पिया, मूंखे अल्लाह जो कसम आहे, मां मुहम्मद करीम जी उम्मत न का मुशरिक थींदी, न का कुफ्र कंदी, वलाकिन अख्शा अलैकुम दुनिया। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि खौफा तमा के दुनिया खराब की तान को मुशरिक। बुखारी की हदीस में क्या तफसील लिखा है, हुजूर फरमाते हैं सुभान अल्लाह, नबी से कसम ठोकते हैं, सही फरमाया तो मुझे अल्लाह जो कसम, अल्लाह जो कसम, जो कसम तो मुझे वो तो मुशरिक न थींदी, मुला जो मुशरिक दिया, मुला सचो नबी ये शिरक मुला को सौ बसर तो बसर का भी शिरक, यारी को करे तब शिरक, मीलाद करे तब को शिरक, के कब्र जे मथा को पढ़ विझे तब शिरक, कुबो किथे ठाहे तब शिरक। तोखे शिरक जी तारीफ़ अचे थी, कंहिं पढ़ायो थी, शिरक भला कहिड़ी आहे, तोखे त शिरक जी ख़बर कान्हे का, वो ज्यादा शिरक कम जेको अल्लाह जो हुजे उहो कंहिं ॿिए लाइ कजे त शिरक आहे। जीअं सजदो कंहिंखे कबो आहे, चओ अल्लाह खे, अल्लाह। जेकॾहिं कंहिं पीर खे सजदो कबो त शिरक आहे, क़बर तो शिरक आहे, वण मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिं शइ खे बि सजदो कजे त शिरक आहे, छो त अल्लाह जो कम गैर जे लाइ कंदे उहो शिरक चइबो आहे। तूं तो चवीं त क़बर जे मथां पढ़ विझणु शिरक आहे, नऊज़ बिल्लाह चयो अक़ीदे में त क़बर अलाह जी हूंदी आहे, अलाह जे क़बर ते पढ़ विझबो आहे, पीर ते पढ़ विझई त शिरक। ला इलाहा इल्ला हुवा कय्यूम। असांजो रब क़बर खां पाक आहे, पूर चढ़ खां पाक आहे, रब करीम पढ़ खां पाक आहे, न को अल्लाह जी क़बर आहे, न को अल्लाह जो पढ़ आहे। उहो शिरक छाजो थींदो, जेकॾहिं अल्लाह लाइ ख़बर हुजे हा त पोइ जेकॾहिं कंहिं सां पीर जो पढ़ ठाहियो आहे त शिरक थी पवे हा। मुजादा अल्लाह अल्लाह जो बानो मुजादड़ा मुझा भा अहले सुन्नत अल जमात के खुदा ताला लक़ब बि ॾिनो आहे सुन्नी, सुन्नत वारो। असांजो तरीक़ो सभु सुन्नत वारो, असांजा बुज़ुर्ग, असांजा उस्ताद, असांजा पीर, असांजो जेको बि सिलसिलो शुरू थो अचे चवनि था असांखे फ़ख्र आहे, असां अहले हदीस आहियूं। इसना अशर पढ़ो, कंहिंजी 100 साल तारीख़ आहे, कंहिंजी 150 साल तारीख़ आहे, कंहिंजी 200 साल तारीख़ आहे, कंहिंजी 300 साल तारीख़ आहे। सुन्नत जमायत जी तारीख़ उन ॾींहं खां शुरू थी आहे जंहिं ॾींहुं अबू बकर सिद्दीक़ ईमान आंदो। सभ खां अव्वल रसूलुल्लाह ते ईमान आंदो त अबू बकर सिद्दीक़ आहे। नबूवत जो ऐलान फरमायो त मां अल्लाह जो
नबी आया सब खां पहिरियां पहिरियां जेको रसूलुल्लाह जे जो उम्मत में शामिल तो सिद्दीक़ अकबर और तुम में जेका सब खां पहिरियां मुस्लिम गुलामन में जेको सब खां पहिरियां गुलाम मुसलमान बिलाल ईमान आंदो सो मुझो शेर खुदा अली महबूब जी बरसाती ॾेढ तो कच्चे में बहराणन में ॾेढरनि जा राज हूंदा वॾा थिया अठे ॾींहं जो नालो निशानी मिटजी वेंदो आहे सभई जो हबीब अल्लाह शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी उनजी मक़बूलियत जो आलम ही हो जॾहिं मिशका जी हदीस जी किताब जो शरह लिखण शुरू कयो मदीने वारी मस्जिद में मदीने में तो ॿियूं मस्जिदूं घणी पर महबूब जे घर जे भर में जेका मस्जिद नबवी आहे बुजुर्ग फरमाए तो जॾहिं मां कंहिं हदीस जे तशरीह में मुंझी पवंदो हुयुसि हदीस पाक मूंखे सम्झ में न ईंदी हुई छो त हदीस पाक मुंहिंजे महबूब करीम जो इल्म आहे उनमें का वज़ाहत करनी हूंदी हुई ज़रूरत पवंदी हुई ख़बर न पवंदी हुई मां शरह कोन ॾिसंदो हुउसि लुग़तूं कोन ॾिसंदो हुउसि किताब कोन ॾिसंदो हुउसि ताज़ो वुज़ू करे बरकातूं महबूब करीम जे मस्जिद शरीफ में रियाज़ुल जन्नत में पढ़ंदो हुउसि रियाज़ुल जन्नत में पढ़ी महबूब करीम खे अर्ज़ कंदो हुउसि ओ मुंहिंजा महबूब हदीस बि तुंहिंजी आहे तशरीह बि तूं मूंखे ॿुधा तुंहिंजी दुआ क़बूल थी पवंदी हुई मूंखे इशराह सदर थी पवंदो हो मुंहिंजो सीनो खुली पवंदो हो महबूब करीम जे महिरबानीअ सां मूंखे हदीस जी तशरीह इल्क़ाउ थी वेंदी हुई असांजो नबी ज़िंदा नबी आहे चओ चओ असांजो नबी तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले असां उन्हनि मझूं न आहियूं जेके चवनि था त मरी ऐं मिटी थी वियो आहे